अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवा है मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नौशहर फिरोज में बदअमनी खिलाफ शहरीन पारा SSP ऑफिस जो घेराव धाड़ा फरू खत्म कराइण लाइ सख्त नारेबाजी कई। पुलिस ऑफिस जो मेन गेट बंद करे छडियो। धाड़न फुरुन चोरिन खिलाफ शहरीन जी JUI अगवान अकरम पीज़ादो, मोबाइल मार्केट जे अगवान सुहेल मंगी, अकरम डंगराज, वसीम डंगराज, कारी अशरफ भट्ट ऐं ॿियनि जी अगवानी में मार्च करे डिस्ट्रिक्ट कोर्ट पहुता। वकील बिरादरी डिस्ट्रिक्ट बार जे सदर अब्दुल रहीम अब्बासी, अतुल सितार लहरानी भी शामिल थी SSP ऑफिस जो घेराव कयो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर एम ज़फर तगर जी ख़बर मूजिब अगवाणनि जो त कंहिं शहरी जी जान माल ऐं इज़त महफ़ूज़ न आहे। दुकानदारनि खां फुरूं मोटरसाइकिल फुरजण, घरनि मां चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जॾहिं त पुलिस जो किरदारु मशकूक थी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त शहर मां फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं दुकानदार अकरम डंगराज खां फुर थियल 6 लाख रुपया वापसि कराए आहिनि। कानून जे गिरफ़्त में आंदा वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।